नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। मूंखे मोरो का खबर ॾिनालो त मोरो म्यूनिसिपल कमेटी जे कचनि मुलाज़िम 2 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन जे ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी सलीम अरसलान, अवैस, सजाद शेख ऐं ॿिया करे रहिया हुआ, जिथे हिननि चयो त असां म्यूनिसिपल में कचा मुलाज़िम आहियूं, असां पंहिंजी ड्यूटी सचाई सां करे रहिया आहियूं, पर असांजी हिन वक़्त ताईं पघारूं नाहे ॾिनियूं वयूं, जंहिंजे करे असां फाका कुशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं ऐं असांजी सुभाणे होली आहे, जंहिं लाइ असां कुझु बि नाहे वरितो, सख़्तु परेशान आहियूं। एहतजाज खां अॻु अपीलूं कयूं पर को बि क़दम नाहे खयो वियो। असां मजबूर थी एहतजाज कयो आहे। असां नथा चाहियूं त शहर में गंदगी वधे, पर असांखे पंहिंजी पोरियत जो हक़ नथो ॾिनो वञे। असांखे काफ़ी साल कचे मुलाज़िम में थिया आहिनि, पर पको नथो कयो वञे। हाणे असांजी 10,000 रुपया पघार आहे, इहा बि वक़्त ते नथी ॾिनी वञे। बाक़ी जेके वाइट कॉलर आहिनि उन्हनि खे घर वेठे पघारूं ॾिनियूं वञनि थियूं, जेका सरासर असां सां नाइंसाफ़ी आहे। असां पंहिंजे हक़नि लाइ एहतजाज करे रहिया आहियूं। असां कचनि मुलाज़िम खे पके थियण जा आर्डर ॾियण बजाए मनपसंद माण्हुनि खे आर्डर ॾिना विया, जेके ड्यूटियूं बि नथा कनि। होॾां 2 महीननि जी पघार न मिलण ते नौजवान विशाल शेख ज़हरीली दवा पी ख़ुदकुशी जी कोशिश कई, जंहिंखे मोरो अस्पताल पहुचायो वियो, जिथे डॉक्टर तिबी इमदाद ॾेई ज़हर कढी जान बचाए वरिती। हिननि मुतालबो कयो त असांखे पघारूं ॾेई परेशानियुनि मां कढियो वञे। जेकॾहिं पघारूं न ॾिनियूं वयूं त कमु छॾे हड़ताल करे एहतजाज शुरू कई वेंदी। इन दौरान को बि जानी मानी नुक़सान थियो त उन जो ज़िम्मेवार म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन हूंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।